नाज़रीन, मीरपुर माथोले में क़ौमी अमन कमेटी जे सर ते इसराइल पारां फ़लस्तीन ते ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़ुल्फ़कार महर अलाह ॾवायो कलड़ो ज़ुल्फ़कार क़ुरैशी, सैयद आफ़ताब हुसैन शाह, निसार अहमद शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में DHQ प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। रिपोर्टर मुश्ताक अहमद चन्ना मूजिबि मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़नि जो चवणु हो त मज़लूम फ़लस्तीन ते थींदड़ दहशतगर्दी ते दुनिया जा हुक्मरान ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। हुननि जो ॾोह इहो आहे त हू रुॻो पंहिंजो हक़ घुरनि था। इसराइल मासूम फ़लस्तीन ते हमला करे दुनिया खे दहशतगर्दी जो पैगाम ॾेई रहियो आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। अॻुवाणनि वधीक चयो त इसराइल इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे मज़लूम फ़लस्तीनी अवाम ते बमबारी करे बेगुनाह औरतुनि ऐं मासूम ॿारनि जो रतु वहाए रहियो आहे। अहिड़े ज़ुल्म खे रोकण बदिरां अमेरिका ऐं संदसि जा ॿिया हामी मुल्क इसराइल जी मदद करे रहिया आहिनि, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त जोॻो नाहे।